सब्सक्राइब कयो मुंहिंजे चैनल खे ऐं घंटी जे निशान ते क्लिक कयो जीअं हर नए वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं महबूब उमर जो ऐं ही ख़ासि वीडियो विकीपीडिया बाबति आहे जेका सर जोगी असद राजपर जी वीडियो आहे। उम्मीद आहे ही वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। तव्हां सम्झी वेंदो त विकीपीडिया छा आहे ऐं उतां का बि तहरीर को बि मवाद पाण PDF जी सूरत में कीअं था डाउनलोड करे सघूं, उते मुख़्तलिफ़ मौज़ू कीअं था सर्च करे सघूं ऐं विकीपीडिया ते पंहिंजो मवाद कीअं था रखी सघूं वग़ैरह वग़ैरह। त वधीक मालूमात जे लाइ सर जोगी असद राजपर जे चैनल जी लिंक मूं डिस्क्रिप्शन में ॾई छॾी आहे, तव्हां उहो चैनल विज़िट कंदा। ऐं हलूं था वीडियो जे तरफ़, अचो त शुरूआत कयूं। जोगी असद राजपर जो कि नए वीडियो ट्यूटोरियल में तव्हांखे बेहतर कयां थो। अॼु के वीडियो ट्यूटोरियल में असां सिखंदासीं त विकीपीडिया ऐं ख़ासि तौर ते सिंधी विकीपीडिया खां को बि मसनून आर्टिकल PDF थ्रू डाउनलोड करे ऐं उनखे ऑफलाइन कीअं पढ़ी सघिजे थो। तस्वीर विकीपीडिया ऐं सिंधी विकीपीडिया जी जेको आहे तारीफ़ बि असां हाणे अचो था गूगल सर्च में सिंधी विकीपीडिया लिखी करे गूगल में सर्च करियो। सर्च में टे नंबर ते रिजल्ट जेको असांखे जेको सिंधी विकीपीडिया आहे जेको आहे URL मिले थो त असांखे https://history.wikipedia.org इन ते तव्हां हिते क्लिक करियो त तव्हां सिंधी विकीपीडिया सुठो थो थींदो, या त वरी इहो साॻियो जेको आहे URL ते तव्हां पंहिंजे ब्राउज़र में वठी थी सघो। https://history.wikipedia.org लिखी करे तव्हां क्लिक करियो। सिंधी विकीपीडिया में सुठो थिए हाणे सिंधी विकीपीडिया में सुठो इंग्लिश विकीपीडिया जेको URL आहे कुझु अहिड़ी त आहे, तव्हां पंहिंजे ब्राउज़र में लिखी सघो था https://in.wikipedia.org। ठीक आहे, उन खां पोइ तव्हांखे मुक्सिको ते खणी ईंदो। सिंधी विकीपीडिया जो ई मुक्सिको थी वियो। हाणे सिंधी विकीपीडिया जे मुक्सिको ते तव्हांखे हिकिड़ो आर्टिकल मिले थो विकीपीडिया जे नाले सां। विकीपीडिया ते हलो त इहो आर्टिकल तव्हां विकीपीडिया जो पढ़ी सघो था। विकीपीडिया छा आहे? विकीपीडिया को फ्री ऑनलाइन इंसाइक्लोपीडिया आहे जंहिंखे कोई बि संभाले सघे थो। विकीपीडिया जी जेका शुरूआति थी 2001 में जिमी वेल्स ऐं लैरी सेंगर हिन जी शुरूआति कई। 2001 में विकीपीडिया जी शुरूआति करण खां पहिरीं जेका इंसाइक्लोपीडिया इहो न्यूपीडिया जे नाले सां इंसाइक्लोपीडिया जेका हिकिड़ी क्लोज सोर्स। हुन खां पोइ हुननि जो ख़्यालु थियो त हिकिड़ी अहिड़ी इंसाइक्लोपीडिया आहे जेका दुनिया जो हर कोई माण्हू हुन में पंहिंजी जेतिरी नॉलेज आहे ॾेई सघे। तो इंग्लिश विकीपीडिया जी शुरूआति कई। विकीपीडिया जी मेन जेका आहे वो सेकंड लार्जेस्ट इंसाइक्लोपीडिया इंग्लिश में आहे। विकीपीडिया जेका आहे दुनिया जे टॉप 10 वेबसाइट मां 5 या 7 नंबर ते वेबसाइट आहे। alexa.com जेका वेबसाइटुनि जी जेका तरतीब ठाहींदी आहे उन मुताबिक़ विकीपीडिया दुनिया जी 5 या 6 नंबर ते टॉप 10 वेबसाइट में अचे थी। हाणे विकीपीडिया जो तारीफ़ मुख़्तसर जो तव्हांखे असां ॿुधायोसीं, वधीक ते तफ़सील सां तव्हां पढ़ी सघो था। हिन खां पोइ सिंधी विकीपीडिया छा आहे? सिंधी विकीपीडिया में सुठो त तव्हांखे सिंधी विकीपीडिया जो मसइलो मिली वेंदो। सिंधी विकीपीडिया बि हिकिड़ी फ्री ऑनलाइन इंसाइक्लोपीडिया आहे जेको सिंधी विकीपीडिया जे 300 ॿोलियुनि में जेके एडिशन आहिनि विकीपीडिया जा, ही सिंधी विकीपीडिया सिंधी एडिशन आहे विकीपीडिया जी। सिंधी विकीपीडिया शुरूआति 2001 में कई ऐं हुनजी शुरूआति प्रोफेसर एहसान सानी कई। ऐं सिंधी विकीपीडिया ते हींअर जेके तादाद आहे उहो रुकननि जो तादाद उहो आहे 1077 रुकननि जी तादाद आहे। सिंधी विकीपीडिया ते हींअर जेके मज़मून आहे उहे आहिनि 11,196। सिंधी विकीपीडिया ते जेके रुकन हूंदा आहिनि या उन्हनि असां वाक़ाई कंदा आहियूं। इंग्लिश विकीपीडिया ते उन्हनि ते यूज़र सॼो हूंदो आहे ऐं उहे रज़ाकार वॉलंटियर्स हूंदा आहिनि जेके इंग्लिश विकीपीडिया या सिंधी विकीपीडिया ते कमु कंदा आहिनि, मज़मून लिखंदा आहिनि, सवारीनामे एडिट कंदा आहिनि। इहे सभु जेके माण्हू रज़ाकार हूंदा आहिनि।
रज़ाकार माण्हू या वॉलंटियर्स जेके इंग्लिश विकिपीडिया ते आहिनि उहे लखनि जी तादाद में जेके एडिटर्स आहिनि कमु कनि था सिंधी विकिपीडिया ते जेके कमु कनि था उहे बि मुख़्तसिर माण्हू कमु कनि था। तंहिंजे करे सिंधी विकिपीडिया जो काफ़ी हिते कमु रहे थो ऐं नया वीचार इंग्लिश विकिपीडिया इंडियन विकिपीडिया जे मुक़ाबले में आहे। हे थियो मुख़्तसिर विकिपीडिया ऐं सिंधी विकिपीडिया जो तारीफ़ इन खां पोइ असां हाणे इहो कयूं था त विकिपीडिया तां इंग्लिश विकिपीडिया या सिंधी विकिपीडिया का कोई भी मज़मून PDF तौर कीअं डाउनलोड करे सघिजे। हुन लाइ तव्हां हिते ॻोल्हा बॉक्स तां मिलंदो सिंधी विकिपीडिया जे सुठो ते या हिते तव्हांखे जेको कंहिं बि आर्टिकल जे साम्हूं हिते तव्हांखे ॻोल्हा बॉक्स मिलंदो हिते तव्हां कोई बि मज़मून लिखो ऐं हुनखे सर्च कयो जेको तव्हांखे गूगल में हूंदो हुनजो नालो या टाइटल हिते लिखी करे टाइटल लिखियो हूंदो हुनखे क्लिक कयो सर्च में माय प्योर लैंड मूवी जो नालो जेको आहे नालो लिखियो सर्च में मूवी जो जेको आर्टिकल असांखे मिली वियो त मां हिनखे PDF तौर हिन सॼे मज़मून खे मां डाउनलोड करणु चाहियां थो। हुन लाइ हिते साॼे पासे ॾे विकिपीडिया जो आइकन नज़र अचे थो उनमें हेठि अचो थोरो त साॼे तरफ़ हिते PDF तौर उतारी जो बटन जो हिन ते तव्हां क्लिक करियो हिते क्लिक करण ते हिते ॿियो 933 में पोइ हिते डाउनलोड जो बटन हिते तव्हां क्लिक करियो ही डाउनलोड थियणु शुरू थी वियो वरी डाउनलोड थी वियो हाणे डाउनलोड थी वियो ते क्लिक करियो त हीअ तव्हां हिते ऑफलाइन PDF फॉर्मेट में तव्हां पढ़ी सघो सभी मज़मून खे अहिड़ी रीति तव्हां ॿिया कोई मज़मून अहिड़ी रीति PDF तो डाउनलोड करे सघो था ऐं उन्हनि खे पढ़ी सघो था ऑफलाइन ऐं ॿियो तरीक़ो इहो आहे त मज़मून ॻोल्हण जो हिते सिंधी विकिपीडिया ते तरतीब सिखो न त तव्हां क्लिक कंदा आहियो त तव्हांखे रैंडमली हिते पेजिस तव्हांखे शो कराईंदो सिंधी विकिपीडिया ते जेके रैंडमली पेजिस तव्हांखे मिली ईंदा उन्हनि मां पोइ उहो मज़मून तव्हां हेठि अची PDF तौर उतारे उनखे PDF तौर डाउनलोड करे सघो था। ये रैंडम पेजिस शो कराएंगे अहिड़ी तरीक़े सां अचूं था हाणे इंग्लिश विकिपीडिया तां PDF तौर को आर्टिकल कीअं डाउनलोड कजे ठीकु आहे। हुन लाइ इंग्लिश विकिपीडिया जी URL तव्हां पंहिंजे ब्राउज़र में लिखो था हुन खां पोइ विकिपीडिया जी वेबसाइट ते खणी सर्च बॉक्स में तव्हां कोई बि आर्टिकल टाइटल लिख करे ॻोल्हा करे सघो था तव्हांखे ड्रॉप डाउन में सजेशंस भी मूवीज और मूवीज लिस्ट स्केचेस जो ही आर्टिकल असां मिली होते हैं आर्टिकल के PDF को डाउनलोड करना है PDF को डाउनलोड करना हिते तव्हांखे साॻी तरफ़ ई जेको आहे विकिपीडिया जो आइकन जे साम्हूं साॻी तरफ़ तव्हांखे हिकिड़ो डाउनलोड एज अ PDF ही बटन इन खां मथां जो टे बुक जो ॿियो बटन तव्हांखे नज़र ईंदो इहो बि साॻी तरीक़े सां कमु करे थो पर इन में इहो आहे त क्रिएट अ बुक में तव्हां मुख़्तलिफ़ मज़मून आर्टिकल हिक खां वधीक आर्टिकल जेके उहे हिकिड़ी बुक फॉर्मेट में डाउनलोड करे सघो था घणा आर्टिकल्स पर इन तरफ़ ऐं नथा हलूं असां हलूं था डाउनलोड एज अ PDF हिकिड़ो ई आर्टिकल असां डाउनलोड करणु था चाहियूं त उहो लाइ असां डाउनलोड एज अ PDF ते क्लिक कयूं था हिकिड़ो नए पेज ते नए पेज ते अचण खां पोइ डाउनलोड जो बटन हूंदो उते तव्हां क्लिक करियो ही डाउनलोड थियणु शुरू थी वियो हाणे ही डाउनलोड थी वियो हिनखे तव्हां क्लिक करियो हाणे ही तव्हां PDF में ऑफलाइन तव्हां पढ़ी सघो था बगैर इंटरनेट के कनेक्शन जे ही तव्हां पढ़ी सघो था अपनी अहिड़ी रीति तव्हां मुख़्तलिफ़ मज़मून जेतिरा चाहियो तव्हां विकिपीडिया खां इंग्लिश
या सिंधी विकिपीडिया तां अहिड़ी रीति सां डाउनलोड करे सघो था। हाणे हुन सां गॾोगॾु तव्हांखे सिंधी विकिपीडिया ऐं इंग्लिश विकिपीडिया जे बारे में क़िस्म मालूमाती वीडियोस लाइ सिंधी विकिपीडिया यूट्यूब ते चैनल आहे, उहो तव्हां सब्सक्राइब कयो त जीअं तव्हांखे वीडियोस उहे मिली सघनि। यूट्यूब चैनल जी लिंक तव्हांखे मां वीडियो में ॾियां थो डिस्क्रिप्शन। दोस्तों ही हुई विकिपीडिया बाबति अॼोकी वीडियो जेका सर जोगी असद राजभर जी वीडियो हुई। उम्मीद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। त हिन वीडियो खे पसंदि कयो, दोस्तनि सां वंडियो ऐं हेठि पंहिंजा वीचार वंडियो ऐं असां सां ॻंढिजण जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं सर जोगी असद राजभर जे चैनल ते वञो, उनखे बि विज़िट कयो। ऐं मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में, तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।